नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे में खबर ॾींदा हलूं त पुलिस इन एक्शन शराब जे गुतन ते बीठल माण्हुनि ते लठबाज़ी करे शहर में खुलियल गुता बंद कराए छॾिया आहिनि। हेलो वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी